इतिहास भी अहम खबर शेयर कंदासी। ॾही शहर में महांगाई खिलाफ शहरियुनि पारां शटरबंद हड़ताल कई वई आहे। धरणो बि हयो वियो आहे। अहम खबर के ॾियूं पिया। ॾही शहर में महांगाई खिलाफ शहरियुनि पारां शटरबंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। शहरियुनि महांगाई खिलाफ नौतकानी मोड़ ते टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ॾही शहर में महांगाई खिलाफ शहरियुनि पारां शटरबंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। शहरियुनि महांगाई खिलाफ नौतकानी मोड़ ते टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो आहे। अहम खबर दे रहा है अवां खे। ॾही खां ॾही शहर में महांगाई खिलाफ शहरियुनि पारां शटरबंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। शहरियुनि महांगाई खिलाफ नौतकानी मोड़ ते टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ॾही शहर में महांगाई खिलाफ शहरियुनि पारां शटरबंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। शहरियुनि महांगाई खिलाफ नौतकानी मोड़ ते टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो आहे। अवां खे अपडेट दे रहा है। ॾही शहर में महांगाई खिलाफ शहरियुनि पारां शटरबंद हड़ताल करे धरणो हयो वियो आहे। शहरियुनि महांगाई खिलाफ नौतकानी मोड़ ते टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। ॾही खां मोहम्मद खोसो। जी मोहम्मद खोसो, वधिक छा तफ़सील आहे? हाँ जी बिल्कुल। ॾही भरसां नौतकानी मोड़ ते घाटे टोड़ महंगाई खिलाफ माण्हुनि शटर डाउन हड़ताल करे रोड ते निकिरी आया। टंडो बागो जुडो मेन रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे सख्त नारेबाजी कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो वियो आहे। मुज़ाहिरीन अली मुर्तज़ा मल्ला, माशूक लाशारी, उस्ताद अली लिगारी, उस्ताद सदाम लाशारी ऐं ॿिनि एहतिजाज कंदे ॿुधाईंदे चयो त मौजूदा हुकूमत जेको महांगाई जो तूफ़ान आंदो आहे उन्हनि ग़रीब मिसकिन माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां ॿिनि वेलनि जी मानी गबे लाइ परेशान आहियूं ऐं ख़ुदकुशी करण ते मजबूर आहियूं। हिननि सरकार खां मुतालबो कंदे चयो त महांगाई ते ज़ाब्तो हाणे ग़रीब माण्हू खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। ठीक है, वॾी महिरबानी महबूब खोसो अपडेट करण लाइ।